आ, अॼु हाणे असां सिंध जे कल्चर ते ॻाल्हाईंदासीं। सिंधी समाज जो कल्चर, पहिरीं त कल्चर ॿिनि हिसनि में विरायल आहे। हिकिड़ो कल्चर मटीरियल ऐं ॿियो नॉन मटीरियल कल्चर थींदो आहे। कल्चर मटीरियल कल्चर जंहिंमें मुख़्तलिफ़ शयूं, मुख़्तलिफ़ ऑब्जेक्ट्स अचनि था जेके इंसानी समाज में मुख़्तलिफ़ माण्हू क्रिएट कनि था, ठाहिनि था। जीअं बिल्डिंगूं आहिनि, मुख़्तलिफ़ स्ट्रक्चर आहे, मोनूमेंट्स, टूल्स, हथियार, इहे थांव, फर्नीचर ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जो जेको कल्चर आहे ऑब्जेक्ट्स जी सूरत में, फिज़िकल कल्चर। ॿियो नॉन मटीरियल कल्चर थींदो आहे जंहिंखे स्पिरिचुअल कल्चर बि चइजे थो। इहो लिटरेचर, आर्ट, फिलासफ़ी, सोशल वैल्यूज़, रिलीजन, रवायतूं, रस्मूं, ये मुख़्तलिफ़ क़िस्म जी एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़ाहिर आऊं कंदो वञा त कल्चर बुनियादी तौर सां फितरत मां, नेचर मां फुटी निकिरंदो आहे। कल्चर हमेशह नेचुरल ओरिएंटेड थींदो आहे, जेको सवें सालनि जी, हज़ारनि सालनि जी तारीख़ में जुड़ंदो आहे। कल्चर जेको नेचुरल हूंदो आहे उन में माण्हू रची बसी वेंदो आहे ऐं उन सां उहो एतिरो फैमिलियर थी वेंदो आहे जो उहो कल्चर उनखे परायो ओपरो न लॻंदो आहे। उनखे ज़िंदगी जी रोज़मर्रा किरत उनजी हूंदी आहे उहा। जीअं अॼु जे दौर में असां ॾिसूं था त कल्चर, फितरत या नेचर जो ओरिएंटेड कल्चर असांखे नथो मिले। अर्बनाइज़ेशन में जेको वॾो नुक़सानु आहे उहो इहो आहे त असां कल्चर ख़तमु थी थो वञे। हाणे इन शहरी समाज में, कैपिटलिस्ट वर्ल्ड में, कारपोरेट कल्चर में कल्चर जेको हूंदो आहे उहो रोज़ जो कल्चर आहे। मुख़्तलिफ़ मार्केट्स जी रिफ्लेक्शन आहे जेको कल्चर सम्झो थो वञे, जेको असांखे मीडिया जे ज़रिए ॾेखारियो थो वञे। जीअं जेको आहे सो मसलन माण्हू पिज़्ज़ा खाइण था वञनि त इहो को कल्चर न आहे, बेसिकली इहो मार्केट रिफ्लेक्शन आहे। जेकॾहिं तव्हां मेकअप इस्तेमालु था करियो या फैशन या कपिड़नि जूं डिज़ाइनूं या मार्केटुनि में शॉपिंग लाइ वञो था त इहो सॼो जेको आहे मार्केट रिफ्लेक्शन आहे। इहो नेचुरल ओरिएंटेड कल्चर कोन्हे आहे। तंहिंजे करे इन्हनि शयुनि में तव्हांखे ख़ुशी नथी मिले। नतीजे तौर सां माण्हू पंहिंजे ओरिजिनल नेचर ॾांहुं मोट खाइण जे लाइ कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो त माण्हू समुंड जे किनारे ते वेंदा आहिनि, दरियाउनि ते वेंदा आहिनि, वाहनि ते वेंदा आहिनि, या ॿनिनि ॾांहुं या फार्मनि में वेंदा आहिनि, या स्विमिंग पूल ठाहे तरण जी कोशिशि कंदा आहिनि, या अहिड़े क़िस्म जो जेको माण्हुनि जी जेका एक्टिविटी आहे उन मां ज़ाहिर आहे माण्हू लॻे थो त माण्हुनि खे जेका ख़ुशी आहे या जेको ज़हनी रिलैक्शन आहे उहो रिलैक्सेशन उनखे नेचर मां मिलंदो आहे। हाणे सिंध जे हवाले सां असां थोरो ॾिसंदासीं त सिंध में कहिड़ो कल्चर रहियो आहे। सिंध में असांखे ज़ाहिर नेचुरल ओरिएंटेड कल्चर आहे जेको ज़रई समाज जे हज़ारनि सालनि जो जेको ज़रई समाज जेको सिंध जो आहे उन मां उहो कल्चर पैदा थियल आहे। असां उन कल्चर में सिंधी माण्हू रचियल बसियल हुआ, उन्हनि जूं रीतूं, रस्मूं, रवाज सभु उहे जेके आहिनि असांखे उन में नज़र था अचनि। जीअं मोहन जो दड़े में ॾिठो वञे त जेके असांखे उञाण मिलिया आहिनि या उते रहण जी जेका रस्मूं रवाजूं मिलियूं आहिनि, हालांकि उहो मोहन जो दड़ो हिकिड़ो शहरी कल्चर हो, पर उते बि जेके शयूं मिलियूं आहिनि उहो सिंध जूं नेचुरल ओरिएंटेड कल्चर मां मिलियूं आहिनि। ऐं जीअं मसलन तव्हां ज़ेवर ॾिसो त सिंध जा इहे ज़ेवर जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा अॼु बि उहे ज़ेवर सिंध जा जिन जा जेकी नथ आहे, झुमका आहिनि ऐं हार आहिनि, मुंडियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो कल्चर जूं जीअं ठिकर जा थांव आहिनि त इहे उन वक़्तु असांखे मिलनि था जेके जिन जी का न का शिकिल अॼु बि मौजूदु आहे। मॉडर्नाइज़ उनखे ज़रूरु कयो वियो आहे पर उहे शिकिलियूं मौजूदु आहिनि। हीउ हिकिड़ो ॻोठ जो नमूनो आहे जेको तव्हांखे उहो ॾेखारिया जंहिंमें घर आहे। ही रूरल कल्चर आहे, ज़रई समाज आहे। हिन में हर शइ ओरिजिनल नेचुरली आहे। ही घर जंहिंमें शाम जो टाइम आहे, घर जा कमरा तव्हां ॾिसो मिटी जा ठहियल राॻियल, मथां छपरा उनजी छित आहे जेको बरसाति में पाणी न बीह सघंदो, काठ जा नंढड़ा दरवाज़ा उन्हनि में लॻियल, ॿाहिरि अङण आहे वॾो। अङण जूं हदूं जेके आहिनि उन्हनि हदुनि खां पोइ बि घर जो हिसो हूंदो आहे पर उते माल ॿधो वेंदो आहे। आमतौर सां घर में
मेयूं ढगियूं ॿकरियूं पालियूं वेंदियूं आहिनि त उहे घर जे अङण खां वरी पोइ जेको मेयुनि जो सो शुरू थींदो आहे। पर जिते घर जी सरहद ख़तमु थी थिए उते तव्हां ॾिसो त वण जे पासे में हेठि नंढड़ी हिकिड़ी दीवार आहे, जंहिंखे ॿजरो चयो वेंदो आहे, ऐं हुन जे मथां वरी थोरी बांट ॾिनल आहे। हाणे तव्हां त ॾिसो त उन वक़्त जे दौर में घर जी ज़रूरतुनि में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। मसइलन पींगो जेको आहे रखियो आहे काशीअ जो ठहियलु बाक़ाइदा। उनखां पोइ खटूं ॿ पयूं आहिनि, खट जेका जिते मर्द वेठल आहे उन ते पावा हुनजा ॾिसो त हुन ते बाक़ाइदा झंडी जो कमु थियल आहे, रंग रूप न ॾिनल आहिनि। इहो सिंध जो कल्चर आहे। परियां माई झंड ते अन्न पी रही आहे ऐं हिन पासे माई सांजाण करे रही आहे ऐं कुझु रध पचा करे रही आहे। तंहिंखां पोइ हैंड पंप लॻल आहे, हेठि मट रखियलु आहे ऐं घर जे अंदरि वरी जीअं मुख़्तलिफ़ जानवर हूंदा आहिनि त हिते कुतो नंढड़ो जेको पालियल आहे उहो वेठो आहे। त आमतौर सां घरनि में कुता ॿिला पालियल हूंदा आहिनि। घर जे शाम जो अङण ते माण्हू ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि ऐं परियां थोरो ॾिसो ॿ नंढड़ियूं खोड़ियूं ठहियल आहिनि जंहिंमें अन्न रखियलु आहे। आमतौर सां ॻोठनि में ज़रई समाजनि में अन्न गॾु करे रखियो वेंदो आहे, जेको पोइ आहिस्ते आहिस्ते कढी हुनखे पी झंड में ऐं मानी जे पचाइण जे कमु ईंदो आहे। ऐं तंहिंखां पोइ अजरक पई आहे, परियां घड़ा मंझी रखिया आहे जिते इहे मट रखियल आहिनि, मथे हिकिड़ी बत्ती लालटेन आहे जेको टंगियल आहे, जेको आमतौर सां घरनि में हूंदो हो। ऐं इहो ज़रई समाज जो हिकिड़ो मंज़र थो तव्हांखे ॾेखारियां त ज़रई समाज जो घरु, जंहिंमें घर बि आहे, कमरा बि आहिनि, अङण बि आहे, वण बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ज़िंदगी जी ज़रूरात जूं शयूं आहिनि जेके असां ईअं खणी सम्झूं त ॻोठ जेके हूंदा हुआ उहे सेल्फ सफिशिएंट हूंदा हुआ। हर शइ ॻोठ में पैदा थींदी हुई, उते का बि ज़रूरत न हूंदी हुई त का ॿाहिरां शइ अचे। उते कपिड़े जा आॾवाणा बि हूंदा हुआ जंहिंमें कपिड़ो माण्हू ठाहींदा हुआ, ज़मीन में फुटियूं पोखियूं, कपा पंहिंजो थियो, अन्न पंहिंजो थियो, बाग़ बाग़ीचा पंहिंजा आहिनि, सब्जियूं पंहिंजियूं आहिनि, गिह मखणु पंहिंजो आहे, ज़िंदगी जूं सभु ज़रूरतूं आहिनि। ऐं उन्हनि ॻोठनि जो पाण में हिक ॿिए सां कम्युनिकेशन घटि हूंदी। कॾहिं कॾहिं को हिकिड़े ॻोठ जो ॿिए ॻोठ वटि महिमान वेंदो हो त उहो ॾाढो हुनजो आदर भाव कंदा हुआ, कचहरी कंदा हुआ राति जो देरि ताईं, लोक अदब जूं गुजारतूं ॾिठूं पिरोलियूं, लोक कहाणियूं हिक ॿिए खे ॿुधाइणु, इहो मेट मेलाप। ऐं वरी कपिड़नि जूं डिज़ाइनूं तव्हां ॾिसो त कपिड़ा कीअं जेको आहिनि सो कहिड़ा हूंदा आहिनि, जंहिंमें अॻे दौर जे अंदरि सिंधी समाज में ख़ासि तौर सां औरतूं सूसियूं जेके सो पाईंदियूं हुयूं, बरियूं पाईंदियूं हुयूं, मर्द जेके आहिनि उहे पटको ॿधंदा हुआ या टोपी पाईंदा हुआ, मथो उघाड़ो कोन कंदा हुआ। मथो उघाड़ो करण जो हिकिड़ो हिनखे मायूब सम्झो वेंदो हो। त हीउ हिकिड़ो अर्बनाइज़ रूरल कल्चर आहे जेको उन में असांखे ज़िंदगी नेचर जे अंदरि बिल्कुलु एडजस्ट थियल मिले थी। ऐं इन कल्चर में किथे वेगाणप न आहे। वॾे में वॾी जेका शइ आहे उहा इहा आहे त हिन कल्चर जे अंदरि कलेक्टिविज़म आहे। ॻोठ सॼो हिक ॿिए जे ॾुख सुख में गॾु थींदो आहे, हिक ॿिए वटि सॼो हिक ॿिए खे सुञाणंदो आहे। ज़ाले मर्दे हिक ॿिए खे सभु सुञाणंदा आहिनि, अचणु वञणु, ओताकूं ॿियूं। ऐं तंहिंखां पोइ वरी किर्त जेका आहे उहा ज़रई हूंदी आहे, जेका आमतौर सां ॿनियुनि ते वञणु, हर हलाइणु। त असां ॾिसंदासीं ॿनीअ ते जेको असांखे ही नार आहे, ॿनीअ ते पाणी ॿनीअ खे ॾियण जे लाइ नहरुनि मां नार जे ज़रिए पाणी कढियो वेंदो हुओ। हीउ नार उठ हलाए रहियो आहे। हिन में जेको आहे किंगरियूं ॿधियल आहिनि जेका हेठां पाणी खणी वरी मथे छॾींदियूं आहिनि ऐं उतां उहो वरी ज़मीनुनि खे मिलंदो आहे। इहो पुराणो तरीक़ोकार हो, जॾहिं बिजली जी न हुई, मोटरूं न हुयूं, त इहो उन वक़्तु ॻोठनि में नार हूंदा हुआ। जीअं शाह लतीफ़ पिटाई बि हिन नार ते हिकिड़ो बैत चयो त तरे बगल किंगरी छला पिया ॾे, न आणे न ने तब सलाड़ी वते सॼणी। हीअ बिटाई उन नार खे ॾिसी करे इहो बैत चयो आहे। तव्हां वरी ॻोठ जी ज़मीनुनि ते हर हलाइण जो रवाजु, ढगनि जो जोड़ो, जेकॾहिं हारी ग़रीब न आहे, ढगनि जो जोड़ो अथसि त ख़ुशहाल हारी आहे। ऐं उहो सुबुह जो सवेर ॿांग मिलण वक़्तु उथी करे पहिरीं ज़मीन ते हलियो वेंदो हुओ, उते वञी हर हलाईंदो हो जेसिताईं काड़ो न तपे तेसिताईं थधल। ऐं ज़मीनुनि ते वण तक़रीबन वण तमामु घणा हूंदा हुआ ज़मीनुनि जे पासनि खां ॿननि ते, त जीअं हारी नारी जेको सो वरी काड़े में थकी टुटी वरी वण हेठि वञी विहे। ऐं मेवो बि उन वणनि मां मिलंदो हुओ। अहिड़े तरीक़े सां पोइ वरी नाश्ते जो टाइम थी वेंदो हुओ त आमतौर सां ॻोठनि मां मायूं
या नाश्तो खणी ईंदियूं या वरी हारी वापसि घर में वञी नाश्तो कंदो हुओ। हीअ सारियुनि जो फ़सुलु आहे। असां ॾिसंदासीं त जेको आहे सो पकल जॾहिं सारियूं थियनि थियूं ॿनियुनि में। ऐं हाणे खाधे पीते में असां सब्जियुनि खां अलावा सिंधी समाज जे रूरल एरियाज़ जे अंदरि मच्छी जेका आहे सा ज़्यादा खाधी वेंदी हुई। मच्छी में मुख़्तलिफ़ क़िस्म जा मच्छियूं थींदियूं आहिनि, जीअं जेको आहे सो डंबरो, जंहिंखे कुरड़ो बि चयो वेंदो आहे, थेरी हूंदी आहे, मोराखी हूंदी आहे, पोपरी हूंदी आहे। पर हीअ साम्हूं असांजे टे पल्ला पिया आहिनि। पल्लो सिंध जी तमामु मशहूरु ऐं वधि में वधि लज़ीज़ क़िस्म जी मच्छी आहे। पल्लो पचाइण जो बि हिकिड़ो तरीक़ो थींदो आहे। हिनखे सेव बि खाइबो आहे, तरे बि खाइबो आहे, हिन जी बिरयानी बि थींदी आहे, हिन जी ॿोड़ बि थींदी आहे, हिन में आनी फोटो बि तरे खाधो वेंदो आहे। पल्लो सिंध जो जेको दरिया में अचे थो समुंड जे रस्ते, उहो पल्लो, इन खां वधीक टेस्टी ॿी का मच्छी कान्हे। उन खां पासे में तव्हां ॾिसंदा त हीअ गांगट आहे। गांगट खे झींगो बि चयो वेंदो आहे, अंग्रेज़ में प्रान चयो वेंदो आहे। हीअ बि ॾाढो लज़ीज़ थींदो आहे, जेके आमतौर सां हिन जूं सिसियूं तरे खाधियूं वेंदियूं आहिनि या हिनखे सुकाए हिन जा हकम, उनखे हकम चयो वेंदो आहे। हे आमतौर सां इस्तेमालु असांजे ॻोठनि में आम जाम थींदा आहिनि। हाणे ऑब्जेक्ट कल्चर जे अंदरि ॾिसो मुख़्तलिफ़ ऑब्जेक्ट आहिनि। हाणे हीअ टोपी आहे जेका बि महिनत सां घर में ठाहियूं वेंदियूं हुयूं, इनखे भरियूं बि वेंदियूं हुयूं ऐं इन टोपी खे तोहफ़े तौरु बि ॾिनो वेंदो हुओ। माण्हू अक्सर सिंधी समाज में इहे पाईंदा हुआ। हीअ अजरक जो नमूनो आहे। अजरक जो रंग इहो मल्टी कलर थींदो आहे। हिन में अछो रंग, पीलो रंग, बिलू रंग, ॻाढ़ो रंग। हाणे इहो अजरक जो बि हिकिड़ो तमामु बहितरीनु पर्पज़ हूंदो हुओ। हारी नारी इनखे चादर तौर सां बि इस्तेमालु कंदा हुआ, पटके तौर सां बि इस्तेमालु कंदा हुआ, इनखे गोॾ में ॿधंदा हुआ, या किथे लेटिया त हिनखे विछाए सुम्ही रहिया या मथां करे सुम्ही रहिया। ऐं हर तरह सां इहा इस्तेमालु थींदी हुई अजरक। ऐं इन अजरक खे मल्टी कलर हुअण जो सबबु इहो आहे त इहा मेरी जल्दी न थींदी हुई। हाणे पटको सिंधी समाज जो हिकिड़ो अहम रवाजु जेको आहे उहो असांखे पटके जी सूरत में मिले थो। पटको सिंधी समाज में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॿधो वेंदो हुओ, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॿधो। मसलन थर में अलॻि रवाजु हूंदो हुओ पटके जो, उते रंगीन पटका ॿधा वेंदा हुआ। ठाकरा आहे त अलॻि पटको ॿधंदो, वरी जेको आहे सो वाणियूं आहे त अलॻि पटको ॿधंदो, ऐं अहिड़े तरीक़े सां उन्हनि वटि पटकनि जा रवाज अलॻि। पर सिंधी असां लोअर सिंध में या उत्तर सिंध में ही पटके जो रवाजु हूंदो हुओ। उहो मथे अलण फ़क़ीर वारो पटको जेको आहे इहो बि ॿधो वेंदो हुओ, जंहिंजो तुरो ठहियलु आहे, जेके कलफ थियल आहे। ऐं हिन पटके जी ख़ासियत जेका हुया हूंदी त या मलमल जो हूंदो या बोस्की जो हूंदो। आमतौर सां माण्हू मलमल जो पटको ॿधंदा हुआ, अजरक कुलनि में वेड़ींदा हुआ। हीउ रवाजु सिंध जो असांखे मिले थो। हाणे पटके ते असां वधीक अॻियां ॻाल्हायूं था। हीअ औरतुनि जा लिबास आहिनि, मुख़्तलिफ़ गज भरियल आहिनि जेके उन्हनि खे पियल आहिनि। हीअ मलाखड़ो, जेको मलाखड़ी जी तस्वीर आहे त सिंध में अक्सर मलाखड़ो सिंध जी क़ौमी रांदि आहे। कुकड़नि जी वेड़ खपती कंदा हुआ सिंध में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। आमतौर सां असांखे ॻोठनि में इहे उन्हनि जी तफ़री हूंदी हुई बेसिकली। हीउ पटको जेको आहे सो तव्हां हिनखे थोरो ॾिसो। हीउ पटको बेसिकली सिंधी पटको न आहे। हीअ ख़बर न आहे हिन वक़्तु छो ज़्यादातर माण्हू हिन पटके खे ॿधनि था ऐं सम्झनि था त इहो सिंधी पटको आहे। पर इहो पटको कंहिं वक़्त में असां पढ़ंदा हुआसीं त इहो कज़ाक ॿधंदा हुआ। समुंड जा दाड़ेल जेके हूंदा हुआ उहे इन पटके खे ॿधंदा हुआ। ऐं उनखां पोइ ई पटको वरी असां पोइ बि ॾिठो त इहो पटको बलोचनि में बि इहो पटको ॿधो वेंदो आहे। पर सिंध में इहो पटको न ॿधंदो। सिंध जो बेसिकली हीउ पटको आहे। हाणे पासे में हू पटको सिंधी न आहे, ऐं हिन पासे जेको पोड़ो पीर मुड़ुसु वेठो आहे सफ़ा, इहो अजरक जे पासे में, इहो पटको सिंधी पटको आहे। हिन पटके खे तव्हां गौर सां ॾिसो। हीअ हाजी मामन सोडो बगियाड़ हिन जी तस्वीर आहे। हिन जो पटको, हालांकि हीउ पाण बलोच, कलमती बलोच हो, पर हिन पटको जेको आहे इहो सिंधी ॿधंदो हो। छो त सिंधी पटको मोज़िज़ पणे जी हिकिड़ी वॾी अलामत हो। शुरफ़ा शरीफ़ माण्हू सिंधी समाज में त पटके खां सवाइ मथो उघाड़ो त करे हलबो ई कोन हो, न त हुनखे लोफर सम्झो वेंदो हो। त हीउ सिंधी पटको ओरिजिनल। हाणे हिन ही बगियाड़ साहिबु जेको आहे हीउ तमामु वॾी हस्ती आहे। बलोच साहिबु त 40 जुल्द जेके लोक अदब जा लिखिया उन्हनि जे लाइ हिन बगियाड़ साहिब खां हुन मदद वरिती हुई, जंहिंजो बार बार ज़िक्र कयो आहे। हुन ख़ानदानी बलोच साहिब जी हिननि सां कलमती बलोचनि सां दोस्ती हुई, साकरे जे पासे रहंदा आहिनि। त हीउ पटको बुनियादी तौर सां सिंधी पटको आहे।
जेको सिंध जो कल्चर आहे ओरिजिनल, हीउ हिंदोरो आहे। हिंदोरो बि चयो वेंदो आहे, पींगो बि चयो वेंदो आहे, झूलो बि चयो वेंदो आहे, पर इन्हनि टिनिनि में थोरो थोरो फ़र्क़ु बि आहे। पर सिंध जे हर घर में ही पींगो ज़रूरु हूंदो हो। हाणे हिन ते बाक़ाइदा जनरी जो कमु थियल आहे, रंग चिट हिनखे ही आहे कि सादा पींगा हूंदा हुआ। आम तौर सां असां वटि ॿारनि खे लोॾण जे लाइ हर घर में पींगो हूंदो हो। तंहिंजे करे असां वटि सिंधी में चवणी बि आहे त सभागा ॿार पींगनि में पधरा। त हीउ पींगो जेको आहे सो सिंध जी सकाफ़ती हिकिड़ी ऑब्जेक्ट हूंदो हो। उन खां पोइ जेके असां थोरो कल्चरल एक्टिविटीज़ ॾिसूं था त मेला, मलाखड़ा ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जो जेको आहे सो ॿियूं जेके उठ डोड़ाइण, उनजी रेस करणु, घोड़नि जी रेस करणु, ऐं जेको फिशरमैन जेके मुआणा हूंदा हुआ उहे मुख़्तलिफ़ जेको आहे सो मच्छियूं जलींदा हुआ, उन्हनि जी किरत हूंदी हुई। ऐं सिंध जो पुराणो पेशो इहो हूंदो हो मच्छी मारणु। सिंध जा ओरिजिनल असुलु रहाकू जेके आहिनि उन्हनि जो पहिरियों जेको आहे सो दरियानि जे किनारे ते जॾहिं तहज़ीबूं आबाद थियूं त उहे मच्छी मारण जो कमु कंदा हुआ। बुल कार्ट, डगनि जी जेका रेस डोड़ ऐं कुकड़नि जी वेड़, इहे असांजे इन सिंध जे पट में, सिंध इंडस वैलीज़ में इहे शयूं आम मशहूरु हूंदियूं हुयूं। लैंग्वेज जो हाल असां ॾिठो वञे त सिंधी लैंग्वेज खां सवाइ ज़रूरु या ज़ाहिर आहे त कल्चर लैंग्वेज पैदा कंदी आहे। जेकॾहिं लैंग्वेज न आहे त हिक ॿिए सां राब्तो न आहे ऐं कल्चर ओरिएंटेड पैदा न थींदो आहे। सिंधी लैंग्वेज जेका आहे उहा तमामु पुराणी ज़बान आहे, जेका असां सम्झूं था त मोहन जे दड़े में ॻाल्हाई वेंदी हुई ऐं उन ज़बान जी पंहिंजी हिकिड़ी नेचुरल पोज़ीशन आहे। जीअं सिराज साहिब जे नज़रिए जे मुताबिक़ त सिंधी ॿोली सरज़मीन सिंध मां ई फुटी निकिती आहे, ॿाहिरां किथां कोन आई आहे। ऐं मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि, इन्हनि ते रिसर्च करे सघिजे थी। ऐं सिंध में जेको आहे सो सिंधी ॿोली तव्हांखे यकीनन ख़बर आहे त अंग्रेज़नि जे दौर में सिंधी ॿोलीअ खे ऑफिशियल ॿोली करार ॾिनो वियो हो। ऐं उनखां पोइ सिंधी ॿोली खे बाक़ाइदा 1853 में हिन जो असांखे स्क्रिप्ट ठही मिलियो, जंहिंखां पोइ सिंधी अॼु ॾींहं ताईं उहो ई स्क्रिप्ट राइज आहे ऐं सिंधी उन में लिखी पढ़ी वेंदी आहे। सिंध ॿोली सिंध हींअर सिंधी जेको सिंध सूबो आहे उनजी बि क़ौमी ॿोली सिंधी आहे, जेका असां वटि ॾिसंदासीं त नेशनल आइडेंटिटी कार्ड ते बि लिखी वेंदी आहे। सिंधी ॿोली जी पंहिंजी अहमियत आहे, जंहिंमें हज़ारूं किताब छपजनि था। ऐं सिंधी ॿोली रिच ॿोली आहे, जंहिंजो जेको आहे सो तमामु घणो लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो आहे। हिकिड़ो वॾो कल्चर, हर लफ़्ज़ जे अंदरि हिकिड़ो वॾो कल्चर मौजूदु आहे। हाणे फिलॉसफी सिंध जी कहिड़ी आहे? हूअं त सिंध में जीनिज़म बि रहियो आहे, बुद्धिज़म बि रहियो आहे, सिंध में इस्लाम, सिंध में सूफ़ीज़म। सिंध जे अंदरि हिंदुज़म बि रहियो आहे, जीनिज़म बि रहियो आहे, बुद्धिज़म बि रहियो आहे, इस्लाम बि रहियो आहे, सूफ़ीज़म बि रहियो आहे। पर जेको सिंध जी ओरिजिनल फिलॉसफी आहे उनखे असां जेकॾहिं ॾिसंदासीं त उहा सूफ़ीज़म आहे। सूफ़ीज़म मुख़्तलिफ़ शकिलुनि में सिंध में रहंदो आयो आहे। ऐं उहो कॾहिं जीनिज़म जी शिकिल में आहे, कॾहिं वेदनि जी शिकिल में आहे, कॾहिं भक्ति जी शिकिल में आहे, कॾहिं जीन मत वटि आहे, कॾहिं बुद्धिज़म में आहे। पर इस्लाम जे अंदरि बि जेको सिंध में क़बूलु कयो वियो मज़हब, उहो बेसिकली इस्लाम मां सूफ़ीज़म खे क़बूलु कयो वियो। ऐं शाह लतीफ़ इन सूफ़ीज़म जो ईअं खणी चइजे त सरवाण हो या लीडर हो या सूफ़ीज़म खे रिचनेस ॾियण वारो जेको आहे सो उहो शाह लतीफ़ हो। ऐं हाणे शाह लतीफ़ जेको आहे उहो तमामु वॾो शाइर बि हो ऐं असांजो ईअं खणी सम्झो त उन वक़्त जो हिकिड़ो वॾो दानश्वर बि हो, फिलासफ़र बि हो। ऐं पुराणे दौर में शाइरीअ जे ज़रिए ई फ़लसफ़ो पेश कयो वेंदो हो। ऐं हिन जे फ़लसफ़े जे अंदरि असांखे जेका मेन शइ मिले थी उहा आहे ह्यूमनिज़म जेका इंसानियत दोस्ती आहे, उहा शाह लतीफ़ जी सॼी शाइरी में भरियल आहे। शाह लतीफ़ वटि मेटाफिज़िकली क्वेश्चन्स आहिनि, उहो जेको आहे सो बीइंग जी यूनिटी जो जेको आहे सो क़ाइल आहे, यानी वैधानियत जो क़ाइल आहे। ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां पोइट्री जे ज़रिए उहो सिंधी माण्हुनि खे पैगाम बि ॾिए थो, जंहिंमें सिंध जी इंडस वैली सॼी जेका आहे उनजो हर किर्त खे उहो रिफ्लेक्ट करे थो, उनजी स्पिरिचुअल कल्चर खे रिफ्लेक्ट करे थो, सिंधी जी साइकोलॉजी खे रिफ्लेक्ट करे थो। ऐं साॻी वक़्तु जेको आहे सो सिंध में असां ॾिसंदासीं त बाबा फरीद, शाह हुसैन, बाबा बुले शाह, जेके इंडस वैली जा शाइर, जेके हाणे भले पंजाब हुजे पर बेसिकली इहे इंडस वैली जा शाइर आहिनि। ऐं
शाह लतीफ़ जो बैत आहे त जेतो बैत बायां से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। ऐं यकीनन ही बैत जेको आहे शाह लतीफ़ जी सूफ़ीज़म जो इहो आहे त भई जेके बैत ऐं जेके चवां थो उहे आयतूं आहिनि ऐं पिरीअ जे पार ॾांहुं इहो ई रस्तो ॾेखारीनि थियूं, इहे ई वठी वञनि थियूं। तंहिंखां पोइ असां ॾिसंदासीं त एक्चुअल सूफ़ीज़म भला छा आहे। सूफ़ीज़म हिकिड़ो यूनिक वर्ड आहे ऐं यूनिक पावर आहे। इट डज़ नॉट रिलेट टू एनी पर्टिकुलर रिलीजन, इट बिलोंग टू ऑल ऑफ ह्यूमनिटी, यानी इंसानियत जो बुनियादी फ़लसफ़ो सूफ़ीज़म आहे। सूफ़ी इज़ अ क्लियर प्योर essence that has filtered and settled slowly deep within इंसान के पंहिंजे अंदर जे सां ॻांढापो करे थो। सूफ़ी says there is only one God, ही वैदानियत जी ॻाल्हि थो करे। सिंधी सूफ़ीज़म boils down to one word and that is love। सिंधी सूफ़ीज़म जो बुनियाद लव ते आहे। To reach the state of eternal love one must reduce to nothing। nothing means self annihilation। आज़ी इंसारी में वञी माण्हू पंहिंजो पाण खे हेठाई में वञे थो। जॾहिं इन करे शाह लतीफ़ खां कंहिं पुछियो हो त तव्हां सुन्नी आहियो या शिया, त शाह लतीफ़ जवाबु ॾिनो त आउं ॿिन्हिनि जे विच में आहियां। त हुनखे चयो वियो त भई ॿिन्हिनि जे विच में त कुझु कोन्हे। चयाईं त बिल्कुलु आउं उहो कुझु बि न आहियां। इन दी साइलेंस ऑफ नथिंग यू हियर एंड फील द एग्ज़िस्टेंस ऑफ द इटरनल लव विद इन यू। ख़ुदा तव्हांजे अंदर में आहे लव जी सूरत में। इंसाननि सां प्यारु करियो तव्हां ख़ुदा पाईंदा। एंड वैन यू रीच दिस स्टेट ऑफ इटरनल लव यू सी दिस लव। इंसान सच जी तलाश में हमेशह रहियो आहे ऐं जेकॾहिं सच ॾिठो वञे त उहो सच छा आहे। सूफ़ी उन स्टेज ते पहुची ऐन अल हक़ जो नारो थो हणे। ही मंसूर अल हाज जो नारो ऐन अल हक़ बुनियादी तरह सां इहो ई आहे त आई एम द ट्रूथ एंड ही वॉज गिल्ड because the people was not able to understand his truth। सचल सरमस्त बि सिंध धरतीअ जो अज़ीम शाइर थी गुज़रियो आहे जंहिंजी शाइरी में बि सूफ़ीज़म आहे। ऐं चयो त पुनू पुनू थी कयां पुनू आऊं पाण, यानी ससु ई चवे थी त आऊं पुनू पुनू कंदी थी रहां पर पुनू आऊं पाण आहियां। शाह लतीफ़ जेको आहे हुन बि असांखे इहो ई चयो त वणी छो वणकार हित म ॻोल्ही ओत खे लिको नाहे लतीफ़ चवे ॿारो छो बेपार नाहे नेण नियार त तोमें ई दोरो दोस्त तोमें ई देरो दोस्त जो। Why find himself a behavior but here he doesn't hide somewhere else। look inward, he is living in thyself। Sufis pay much credence to God is not just to be found in a place or thing। The house of God is not a temple or in another place, it is in our heart and mind। The essence of God is not just in an idol but in all things। In the beginning there was nothing but Allah, but the unity had utter loneliness। So the universe and consciousness came to be separated from the unity। यानी वैदत मां कसरत, कसरत मां कुल, कसरत मां वैदत, वैदत कसरत कुल। इहो फ़लसफ़ो बेटाई जो आहे। इन खे असां वधीक सूफ़ीज़म जे कंहिं लेक्चर में वधीक सम्झंदासीं ऐं हिन सूफ़ीज़म जे बुनियाद खे असां हिकिड़े अलॻि लेक्चर में सम्झंदासीं। ऐं कल्चर बुनियादी तौर सां इहो तारीफ़ असांजो हो त सिंध जो इहो सॼो कल्चर आहे मज़हब खां वठी सभिनीनि शयुनि ताईं। तव्हां सभिनीनि जी महिरबानी।